सो बाबा मरणो भी आए मौत की तैयारी कयो 5 सख्तियों तमाम खतरनाक घणियों 5 सख्तियों पहले नंबर ते मौत की सख्ती मरण को सोलो आ जा साव निकरो सोलो आ जा हदीस में अचे तो जेरो जानवर ता उनकी खल लायो केडी उनके तकलीफ थी मौत के वक्त में इंसान के इन को अधिक तकलीफ थी जे ढोर की दसबो नी ज़िबे जे वक्त में ये ता दिसो नी जे वक्त में फरिश्ता इंसान जो साव कढंदा तेने ढोर वांगुरु दसींदा ता के दिसण में न था हज़रत ईसा अलैहिस्सलाम एक कब्र वटा गुजरियो पुरानी कब्र उनके जे कुंभेज ने लाओ थी अल्लाह जो हुक्म सां हमराह थियो मौजज़ो ईसा अलैहिस्सलाम वो यिल मौता बेइज़्निल्लाह मुअल्लन के जिंदा कंदो अल्लाह जे हुक्म सां ईसा अलैहिस्सलाम फरमाए हवाल मौत जो चई मां नूह अलैहिस्सलाम जे ज़माने जो हाँ 1000 साल गुजरी विया मुझो कफन सड़ी वियो वार छणी विया गोश्त ॻरी वियो हड्डा मुंहिंजा मिट्टी थी विया कब्र मुंहिंजी का शइ न बचाई पर अॼु तव्हां मूंखे उथारियो आहे उहा मौत वारी कोरान ऐं ज़हर अञा ताईं मुंहिंजे निगड़ीअ मां नथो वजाअत सकरतुल मौत बिल हक़ ज़ालिक मा कुन्त मिन्हु तहीद कुरान तो फरमा जन वाला मौत जी सकरात जे मथों पहुंचंदई उन वक्त में फरिश्ता चवंदा काॾे हाणे भॼंदे फलौला इज़ा बलगतिल हुल्कूम जॾहिं साह अची निर्घट के पहुचंदो उन वक्त में छा हाल हूंदुसि ॿियो कब्र जी पहिरीं रात वारी तकलीफ़ तमाम खतरनाक हदीस में अचे तो पनाह वठंदा कयो कब्र जी पहिरीं रात वारी तकलीफ़ खां अकेलो कब्र में क़यामत में तो गॾु हूंदा पुलसरात जे वक्त में हिसाब किताब जे वक्त में गॾु हूंदा कब्र में तो सही माण्हू अकेलो हाल ही तो समझे तो ख्वाब तो ॾिस तो मूंखे गुस्ल था कराइनि पिया मथों रोन था पिया इं तो महसूस थे जो ख्वाब तो वरी मूंखे कफन था पाराइनि जनाज़ो था पढ़नि हाणे खयूं था वञनि कुल्हनि ते वरी कब्र में था लाहिनि सामीअ में था सुम्हारनि वरी मिट्टी जा बुक भरे कोडर जा लपा भरे लतुनि सां लटनि पिया कांदी तो सब विया हलिया ओच तो मुनकर नकीर फरिश्ता आया उथी बाबा हिसाब दे अकेलो माण्हू जे मौलाना चांडे साहब जो जॾहिं ईंदा मलक पुछाणे वारा पीर न ख़ातिर घाणे वारा या के सेज विहाणे वारा ठरणो वा या सड़णो वा नेठ त हिक ॾींहुं मरणो वा ही धड़ धूड़ में धरणो वा कब्र जी पहिरीं रात वारी तकलीफ़ तमाम खतरनाक आहे दुआ गुरु अल्लाह ताला तव्हां असांखे कब्र वारी पहिरीं रात वारी तकलीफ़ खां बचाए पर हिसाब मुनकर नकीर फरिश्ता उथी हिसाब ॾे मर रब का तुझो रब केरा हाणे मां तव्हां खां पुछां थो जेको 5 दफ़ा रोज़ानो रब जो सॾु थो थिए सही हाल सलाह अच निमाज़ ते हिन घर भी न छॾियो उताक भी न छॾियईं तास भी न छॾियईं कचहरी भी न छॾियईं मोबाइल भी न छॾियईं इहो कीअं क़ब्र में चवंदो त रबी अल्लाह मुंहिंजो रब अल्लाह बेनिमाज़ी जवाब न ॾेई सघंदो अल्लाह जो वास्तो अथव असांजूं ॻाल्हियूं ॿुधो अमल कयो ये ॻाल्हियूं अॻिते कम ईंदियूं बेनिमाज़ी जवाब न ॾेई सघंदो
इन सवाल के जवाब की तैयारी इहा अथव त अल्लाह के घणो याद कयो, नमाज पढ़ो। घट में घट 100 दफ़ा रब के याद कंदा कयो रोज़ा। ये असांजा बुजुर्ग चरिया थिया जो रात जो ये 4 तस्बीह जिक्र कंदा आहिनि, गोल दायरो बनाए चरिया आहिनि। या तो चो तो ये सब चरिया आहिनि, हाले जी वारा बेरा असां सियाणा ये समझन था, ये समझन था त यो जिक्र अॻिते कम ईंदो। इन्हनि ॾिठा आहिनि उहे मंज़र। इंशाअल्लाह जेको 5 वक्त नमाज जी पाबंदी कंदो, अल्लाह के कसरत से याद कंदो, फरिश्ता चवंदसि मर रब्बुक, तुंहिंजो रब केरु आहे? त चवंदो मां ज़िंदगी में पंहिंजे रब खे न विसारियो, हाणे मां ज़मीन में अंदर कीअं विसारींदुसि? रब्बी अल्लाह, मुंहिंजो रब अल्लाह। बे नंबर ते सवाल थींदो वमन नबी हुक, तुंहिंजो नबी केरु आहे? हाणे जंहिंखे नबी साईं जी सुन्नत ई नथी वणे, बाबा ये ॾाढी कंहिंजी सुन्नत? मुल्लनि जी आहे? ये मुल्लनि जी सुन्नत है या पीरनि जी सैयदनि जी सुन्नत? ये मोहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत है। चवंदा हो नी सुन्नत रोजानो केतिरियूं सुन्नतूं असां से पैदा कयूं। रुगो तयामन वारी सुन्नत ते अमल कयो। तयामन मानी खाओ त सॼे हथ सां, पाणी पियो त सॼे हथ सां, जुती पायो त पहिरियों सॼो पेर पोइ खॿो पेर, सुन्नत आहे। मस्जिद में दाख़िल थियो त पहिरियों सॼो पेर पोइ खॿो पेर, घर में दाख़िल थियो, दुकान में उताक में दाख़िल थियो त पहिरियों सॼो पेर पोइ खॿो पेर, बाथरूम में वञो त पहिरियों खॿो पेर दाख़िल कयो पोइ सॼो पेर, वरी मस्जिद मां, मदरसे मां, दुकान मां, उताक मां, घर मां ॿाहिरि निकिरो त पहिरियों खॿो पेर ॿाहिरि कढो पोइ सॼो, कमीज़ पायो त पहिरियों सॼी ॿांह पोइ खॿी ॿांह, सलवार पायो त पहिरियों सॼो पाचो पोइ खॿो पाचो। इन हिकिड़ी सुन्नत ते असां अमल कयूं त केतिरियूं सुन्नतूं ज़िंदा थींदियूं। असां केतिरियुनि सुन्नतुनि खे ज़िबे था कयूं। मां त अक्सर दोस्तनि खे ॾिठो त पाणी बि खॿे हथ सां पीअंदा। अलाए फैशन थी वियो, अलाए छा आहे। न बिस्मिल्लाह, न 3 सायूं, बस अञा ढोर उहे बि सायूं पटे पिया, असां हिकिड़ी साई में बस ढुक ई ॿ। असां ये ॾाढी छो रखी आहे? ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे, हिकिड़े ॻोठ मां हिकिड़े नौजवान रोई करे मूंखे चयो साईं मां ॾाढी रखी आहे। ॻोठ वारा त सभु मूं ते टोकूं था कनि, नौजवान सौट मासा त मारोट पुफाट भाइर भेनरूं, पर पीउ मां बि मूं ते टोकूं था कनि। हाणे मां छा? पीउ मां चवंदा तोखे छा थी वियो आहे, तूं मुला थी वियो? मां चयोमांसि पुट इन्हनि जे लाइ त मुंहिंजे नबी फरमा मन अहया सुन्नती इंद फसाद उम्मती फलहू अज्रु मियत शहीद। जंहिं मुंहिंजी सुन्नत खे ज़िंदा कयो उन ज़माने में, जंहिं वक़्त में मुंहिंजी उम्मत मुंहिंजी सुन्नत खे छॾे ॾिनो हुजे, उन वक़्त में जेको मुंहिंजी सुन्नत खे ज़िंदा कंदो उनखे 100 शहीदनि जो सवाबु मिलंदो। छो? उनखे त हिकिड़ो तीर लॻो, गोली लॻी, शहीद थी वियो। ही जेको नबी साईं जी सुन्नत खे ज़िंदा थो करे, हिनखे ज़ाल बि तीर थी हणे, भाइर भेनरूं बि तीर था हणनि, सौट मासा त मारोट पुफाट बि तीर था हणनि, अबो अम्मा बि तीर था हणनि। ही त रोज़ानो कुसजे थो। सही थो चवां या ग़लति थो चवां? तव्हांजे करे हिनखे 100 शहीदनि जो सवाबु मिलंदो। ऐं जेको इन सुन्नत ते टोक थो करे उनजो अंजाम छा थींदो?
वो जन वाला मरो तो पोता के खबर पा अञा हिकिड़ो मुसलमान आहे चए थो साईं ॾाढी नबी साईं जी सुन्नत आहे मां मञा थो सुन्नत आहे अल्लाह साईं मूंखे तौफ़ीक़ ॾे त बचा ईमान बचा पर जेको ॾाढीअ ते टोक करे ॾाढी कहिड़ो अनु थी ॾे ॾाढी वारा कहिड़ो चङा ॾाढीअ ते अच्छा पोइ त नबी साईं जी सुन्नत ते मज़ाक थी बाबा हिकिड़ो मुसलमान निमाज़ नथो पढ़े गुनाहगार पर जेको चए थो छाजी निमाज़ निमाज़ ते आछा निमाज़ी कहिड़ो चङा मस्जिद में छा थो मिले या तो टोक थी हिन में त ईमान ई हलियो ख़ुदा जो वास्तो अथव इहे लफ़्ज़ न चवंदा इहे चओ त असां गुनाहगार आहियूं अल्लाह साईं तौफ़ीक़ ॾे पोइ ईमान त बचंदो ॿियो मीज़ान जी सख़्ती मीज़ान जी सख़्ती क़यामत जे ॾींहुं वनज़उल मवाज़ीन अल क़िस्त लियौमिल क़ियामह अल्लाह साईं फरमाए असां क़यामत जे ॾींहुं इंसाफ़ जी तराज़ू रखंदासीं फला तुज़लमु नफ़्सुन शैया कंहिंसां बि ज़ुल्म कोन थींदो वीडियो खोली वेंदी हाणे ॾेखारींदा मोबाइल में बाबा ही तूं ॻाल्हाईं थो चोरनि सां ही तुंहिंजी वीडियो आहे पोइ इनकार कंदो उते मौलवी जोगीअ जी वीडियो खोली वञे त ही अथव मौलवी जोगी जेको तव्हांखे वाइज़ कंदो नसीहत कंदो हिन जा करतूत ही अथव अबो अम्मा बीठा हुजनि ज़ाल बीठी हुजे बच्चा बीठा हुजनि दोस्त उस्ताद मुर्शिद शागिर्द मुरीद सब बीठा हुजनि उते छा हाल हो पीउ खे पंहिंजे पुटनि जी आॾो बदनाम कयो वेंदो पुटनि खे चयो वेंदो ही अथव तव्हांजो बाबो पर पुठिन जा ही हालत उस्ताद के शागिर्दन जे आॾो ज़लील कयो वेंदो ही अथव तव्हांजो उस्ताद हिन जा करतूत ही अथव मुर्शिद के पंहिंजे मुरीदन जे आॾो बदनाम कयो वेंदो ही अथव तव्हांजो बाबो मुर्शिद जंहिंखे न्याणियुनि जे विच में विहारींदा हो त असांजो अबो आहे हिन जा करतूत ही अथव दुआ कयो अल्लाह ताला इन ख्वारी खां बचाए हिते तौबा कयो माफ़ी वठो पंहिंजे गुनाहनि जी न त उते क़यामत जे ॾींहुं रब ईअं रुसवा कंदो पंजो पुलसरात जी सख़्ती वार खां सनी तरार खां तेज़ आहे उन तो भी गुज़र करो ये पंज सख़्तियूं तमामु ख़तरनाक अथव ऐं इन्हनि पंजनि सख़्तियुनि खां गुज़र करिणो आहे तव्हां ॾिसो था उन जे लाइ ॾस ॾियां पंजनि सख़्तियुनि खां पार थी वञे 5 करोड़ ॾियो आहे पर न ॿुधायां पर हाणे मुफ़्त में ॿुधायां थो पर बेक़दरा न वाइदो कयो त अमल कंदासीं हदीस में चए थो जेको मुंहिंजो उम्मती अक़ीदो ईमान सही हुजेसि 5 वक़्त निमाज़ पढ़े कंहिंजो हक़ु हिन जे मथां न हुजे इन्हनि 5 सख़्तियुनि खां 5 मिंटनि में पार थी केॾो आसान अक़ीदो सही बनायो क़ुरान सुन्नत जे मुताबिक़ कंहिंजो हक़ु न हुजे कंहिंजो हक़ु जानी माली न हुजे कंहिंजो हक़ु आहे त उन खां माफ़ी वठो उनखे चओसि फ़ोन ते बाबा तुंहिंजा 5 रुपया मूं ॾे आहिनि इनशाला मूंखे थी आहे त मां ॾींदुसि न थी आहे त मूंखे माफ़ कजे इहे माफ़ कराए कंहिंखे गार ॾिनी अथव कंहिंजी गिला कई अथव उन खां माफ़ी वठो कंहिंजा 5 रुपया खाधा आहिनि उनखे चओसि बाबा तुंहिंजो मूं ॾे हिसाबु आहे मां तोखे ॾींदुसि इनशाला मरी वञा त मूंखे माफ़ कजे निमाज़ पढ़ंदो कॾहिं मरण खां पोइ या अॻे बि कॾहिं रमज़ान में शुरू कंदो
बाबा अॼु खां वठी शुरू कयो ज़िंदगी ते कोई भरोसो कोन्हे अलाए घर ताईं बि पहुचूं अलाए असांजो दोस्त हिकिड़ो पन्नू वाकिल जो हुनजो पुटु फौत थी वियो नौजवान चईंसीं मां घरों निकितुसि वुज़ू करे मस्जिद में निमाज़ पढ़ण जे लाइ पुटु मोटर साइकिल ते चढ़ियो किक हई मां चयो बाबा निमाज़ जो टाइम थी वियो आहे 5 मिंट बचा आहिनि चईं बाबा मां 5 मिंट में पहुचां थो चईंसीं मां 5 मिंट फ़र्ज़ पढ़ी बस कई त 2 हमरा असां कंदा जे दर ते बीठल तुआरो पुटु टाले जे हेठों अची 5 मिंट न गुज़र ज़िंदगी ते कोई भरोसो कोन्हे थी सघे थो राति ही 15 जी राति ई न राति असांजो नालो बि मोलनि जे लिस्ट में अची वियो सो रब खां दुआ घुरो या अल्लाह हिन साल असांजो मौत लिखियलु आहे त असांखे ईमान सां घुरा इस्लाम सां पाण ॾे घुरा मुस्लमान थी करे बसि हिकिड़ो नंढिड़ो आहे हीअ गज़ल चवंदो यतीम आहे हिन जे पीउ खे शहीद करे विया आहिनि घर हाणे हीउ केस विढ़ंदो तव्हांजे मुल्क में इंसाफ़ आहे हीउ वॾो वॾो हुनजो पुटु हीउ आहे ॿिया नंढड़ा ॿाहिरि हिन जा इंसाफ़ कोन्हे असांजे मुल्क न थाणनि में इंसाफ़ आहे न कोरटुनि में न सरदारनि जो उथक ख़ुदा जो वास्तो अथव पंहिंजा मसाला पंहिंजे ॻोठ में वेही हल कयो थाणनि खां बचो कोरटुनि खां बचो सरदारनि जे ओताकुनि खां बचो ॻोठ में को त चङो हूंदो आलमनि खे विहारे करे फ़ैसिला कयो असांजे राहीं कंद कोट जे जमायती आहे हिकिड़े ॻोठ में जहिड़ो थी पियो धकु रहमानी धकु शैतानी 2 हमरा मरी पिया पाण में माइट ॻोठ जे वॾेरे खे शाबाश चईंसीं मां 3 ॾींहं तॾे ते वेठुसि पछाड़ी में 2 धुरनि खे ठाहे पोइ उथियुसि थाणे ताईं बि असां न पहुता इहो भलो आहे दुआ कयो ही शहीद जो बचिड़ो आहे हीउ पढ़ंदा आहिनि हिन जो ॾाढो छॾियोसीं हिनखे पढ़ायो असां वटि इहे अहिड़ा पढ़ंदा आहिनि असां ई शहीदनि जे बचनि जी ख़िदमत कंदा